अस्सलाम वालेकुम दोस्तों असां सेटन जे बारे में लेक्चर शुरू कया आहिनि ऐं पोएं वीडियो में मां अव्हांखे लेक्चर में ॿुधायो त सेट आहे छा। हल्को इंट्रोडक्शन असां सेट जो कयोसीं। हाणे शुरूआति था कयूं। सेटनि जा क़िस्म असां पढ़ी आया आहियूं। मुंहिंजा वीडियोज़ आहिनि, हिकिड़ो वीडियो आहे, तमामु लंबो चौड़ो वीडियो आहे। मां सेटनि जा क़िस्म यानी टाइप्स ऑफ सेट्स ॿुधाया आहिनि। ठीकु आहे, हाणे हुन ते मां वीडियो नथो ठाहियां। मां थो ठाहियां ऑपरेशन्स ते, जंहिंमें यूनियन इंटरसेक्शन खां वठी कॉम्प्लीमेंट, सिमेट्रिक डिफरेंस, कार्टेशियन प्रोडक्ट सभु कुझु पढ़ंदासीं। पहिरियों असांजो जेको ऑपरेशन आहे उहो असां पढ़ूं था त टिनि सेटनि जे विच ते या ॿिनि सेटनि ते यूनियन कीअं लभिजे। ठीकु आहे दोस्तो, त छा थींदो, पहिरियों त यूनियन जी डेफिनेशन पढ़ूं। यूनियन जी डेफिनेशन इहा आहे, द यूनियन ऑफ टू सेट्स इज अ सेट कंटेनिंग ऑल एलिमेंट्स दैट आर गिवन सेट्स, यानी जेके बि सेट तोखे मिलियल आहिनि उन्हनि सभिनी मां जेके बि मेंबर आहिनि उहे सभु लाहे रखो। सिंधी में मां हिते पोइ बि वरी लिखी आहे हिकिड़ी डेफिनेशन सवली करे, त मिलियल सेटनि जा सभु मेंबर लाहे रखो, को बि हिकु मेंबर दोहराइणो न आहे। मेंबर यानी एलिमेंट यानी ऑब्जेक्ट। ठीकु आहे, मां हिते एग्ज़ाम्पल खयो आहे ए जो 1 2 3, बी आहे 3 4 5। त ए यूनियन बी जो मतिलबु आहे पहिरियों ए आहे त ए रखो 1 2 3, पोइ यूनियन जी सिंबल, पोइ बी जो सेट रखो जेके तव्हांखे मिलियल आहिनि। हाणे यूनियन छा आहे, मिलियल सेटनि जा सभु मेंबर लाहियो, त सभई लाहियो त सभिनी में हीअं लहंदा न 1 2 3 3 4 5। त हिते मां 3 हिकिड़ो दफ़ो छो रखियो आहे, छो त मां हिते लिखी आयो आहियां को बि मेंबर रिपीट न थींदो, दोहराइबो न। पाण पोएं वीडियो में पढ़ियोसीं लेक्चर में त सेट में को बि नंबर दोहराइबो न आहे मेंबर। ठीकु आहे, रिपीटेशन इज़ नॉट अलाउड। तंहिंजे करे हिते 3 ॿ दफ़ा आहिनि त तव्हां ॿ दफ़ा न लिखंदव, न त सेट ई न रहंदो। ठीकु आहे, 1 2 3 4 5 सभु लाहे रखियासीं, यानी असां यूनियन फाइंड कईसीं। हिकिड़ो लाइव एग्ज़ाम्पल थो ॾियां जेको रियल लाइफ कनेक्शन आहे। उहो ईअं आहे त बाबा ए इज़ इक्वल टू ए बी सी आहे, आर दोज़ 3 पीपल। हे 3 उहे माण्हू आहिनि, ए बी सी 3 माण्हू आहिनि, के बि उन्हनि माण्हुनि जो सेट आहे जिन माण्हुनि खे क्रिकेट वणे थी, ऐं बी उन्हनि माण्हुनि जो सेट आहे, 2 माण्हू अथव सी डी, उहे माण्हू आहिनि जंहिंखे फुटबॉल वणे थी रांदि। फाइन टोटल पीपल हू लाइक बोथ। सभु माण्हू ॿुधायो त केतिरा आहिनि जंहिंखे ॿई रांदियूं वणनि थियूं, फुटबॉल बि क्रिकेट बि। त हिते असां छा कंदासीं, यूनियन। छो त सभु जा सभु मेंबर असांखे लाहिणा पवंदा, क्रिकेट वारा बि फुटबॉल वारा बि। त पोइ छा थींदो, हिते यूनियन फाइंड कंदासीं। So here we use union. A union B is equal to A B C D। हे उहे 4 माण्हू आहिनि जंहिंखे क्रिकेट ऐं फुटबॉल ॿई रांदियूं वणनि थियूं। दोस्तो उम्मीद आहे अव्हांखे हीउ वीडियो, हीउ लेक्चर पसंदि आयो हूंदो। नेक्स्ट वीडियो इंटरसेक्शन ते हूंदो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।